मीरो खान में खबर है अवां ताईं पहुंचाया पिया। मीरो खान में पुलिस जे मुबीना ज़्यादतन खिलाफ सिंध बिरोही इत्तेहाद ऐं बिरोही बिरादरी तरफां शहर जे मेन चौक अर्ज़ी भुट्टो वटि टायरनि खे बाहियूं ॾेई धरणो हणी रोड बेला करे छॾियो। धरणो हणंदड़नि मीरो खान पुलिस जे ज़्यादतनि खिलाफ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौके ते एहतजाज कंदड़नि जी अॻवानी सिंध बिरोही इत्तेहाद तालके मीरो खान जे सदर कामरेड नूर अहमद बिरोही, दीन मोहम्मद बिरोही, हाजी अब्दुल गनी बिरोही, इमरान बिरोही ऐं ॿियनि चयो त गुज़िरियल राति मीरो खान पुलिस खमीसो बिरोही के बेगुनाह गिरफ्तार करे गुम करे छॾियो आहे। एहतजाज कंदड़नि जो वधीक चवणु हुयो त 2 महीना अॻु बिरोही बिरादरी जो घरू मसइले तां पाण में झेड़ो थियो हुयो, जंहिंजे नतीजे में नज़र मोहम्मद बिरोही मारिजी वियो हुयो, जंहिंजे क़त्ल जी फिरियाद मीरो खान थाने ते दाख़िल आहे, जंहिंमें खमीसो बिरोही उन केस जो मुख्य शाहिद आहे। पर पुलिस मुखालफ़नि जे चवण ते केस खे कमज़ोर करण लाइ खमीसो बिरोही खे गिरफ्तार कयो आहे। असीं मुतालबो कयूं था त जल्द खां जल्द खमीसो बिरोही के आज़ाद कयो वञे। ॿी सूरत में SSP ऑफिस कंबर अॻियां धरणो हणंदासीं। रिपोर्ट तालिब हुसैन, रको 8 TV न्यूज़, मीरो खान।